नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो शाख में ख़बर ॾींदा हलूं त 5 अक्टूबर उस्तादनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते पूरी दुनिया जीअं पाकिस्तान में भी उस्ताद जहिड़े अज़ीम पेशे खे भेटा पेश कई पई वञे। तालके सिंधड़ी जे पोजीशन होल्डर स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सामारो शाख जे शागिर्दनि पारां पंहिंजे उस्तादनि खे भेटा पेश कई वई है। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु 5 अक्टूबर उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे। पूरी दुनिया जीअं पाकिस्तान में उस्ताद जहिड़े अज़ीम पेशे खे भेटा पेश कई पई वञे। असां मौजूदु आहियूं तहलके सिंधड़ी जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सामारो मोरी में। हिते जे शागिर्दनि सां ॻाल्हायूं था त हीअ कहिड़नि लफ़्ज़नि सां पंहिंजे उस्तादनि खे भेटा पेश कंदा। उस्तादनि जे आलमी ॾींहं ते पंहिंजे उस्तादनि खे सलाम पेश कयां थो ऐं उन्हनि जे मान में बस टू चवंदुसि, ए दोस्तो मिले तो बस एक प्याम कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। जो आलमी ॾींहुं आहे, उस्ताद उहो आहे त जेको इंसान खे इल्म जे ज़ेवर सां सींगारे थो ऐं अॼु आउं उस्तादनि खे सलाम पेश करियां थो। जो आलमी ॾींहुं आहे, उस्ताद जी अज़मत तमामु वॾी आहे ऐं पंहिंजे उस्तादनि खे सलाम पेश करियां थो। जीअं त तव्हां हिते जे शागिर्दनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन शहबाज शर सां गॾु समीला शर, अवामी न्यूज़ सामारो शाख। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।